नाज़रीन आवाज़ सां ख़बर शेयर कंदा हलूं। चूहड़ जमाली मां शाहिद हुसैनी जी रिपोर्ट मुताबिक़ साहिली पट्टी शाह बंदर जे शहीद माहीगीर जे वारसनि खे फिशरमैन सोसाइटी चेयरमैन समेत सिंध सरकार मुकमल तौर नज़रअंदाज करे छॾियो। 6 यतीम ॿार न्याणियूं ऐं बेवा फाक़कशी में मुब्तला कंहिं बि सार न लधी। शाह बंदर तालके जे ॻोठ लाॾियूं जे कुछ साल अॻु फिशरी बंदर तां मच्छी जे शिकार ऐं ख़ानदान जी बुख उझाइण लाइ वियल हिकु ग़रीब माहीगीर मोहम्मद इब्राहिम जतोई जेको बलूचिस्तान जे हदुनि में मच्छी जे शिकार दौरान गोलियूं लॻण करे शहीद थी वियो हो। उन जे खून सां इंसाफ़ त न थियो पर मुतासिर माहीगीर जे ख़ानदान जी कंहिं सार बि न लधी। उन सिलसिले में शहीद माहीगीर जे वारसनि जो चवणु आहे त फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जे चेयरपर्सन फातिमा मजीद खैन मुकमल तौर ते नज़रअंदाज करे विसारे छॾियो आहे। तोड़े माहीगीरनि जे नाले ते करोड़े रुपयनि जा फंड हासिल कंदड़ फिशर फोक फॉर्म समेत सिंध सरकार मुतासिरनि जी का बि सार न लधी आहे। शहीद जी बेवा ऐं 6 यतीम ॿार सख़्त माली बहरान ऐं फ़क़कशी जहिड़ी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहीद जी बेवा नसीबा जतोई मूजिबि शहीद मुहाणे पंहिंजी ज़िंदगी खां समुंड में मेहनत कंदे गुज़ारी, पर संदसि शहादत खां पोइ न रुगो मुआशी सहायता थी पर लाॻापियल इदारनि ऐं फिशरमैन सोसाइटी चेयरमैन फातिमा मजीद खे लिखत में दरख़्वास्त हुजण बावजूदि को ख़ासि क़दम न खंयो वियो।